हिकिड़ो फिज़िक्स आहे माशाल्लाह। मां जॾहिं बि तव्हां सां मिलियो आहियां त ॾाढो फिज़िक्स जे मामले में त ॾाढो सिखियो आहियां। तव्हां हिकिड़ो पाण बि हिकिड़े सुठे नेटवर्क मदर मॉडल स्कूल जे जेके नेटवर्क जा MD आहियो, जंहिं मुसलसिल साईं क़ुर्बान मेमून जेको हिकिड़ो अज़ीम उस्ताद हुयो, उन बुनियादु रखियो, उन जा तव्हां वॾा फ़र्ज़ंद आहियो ऐं उन जे मशल खे जेको तव्हां खणी अञा बि उनखे स्ट्रेंथन कयो आहे, मज़बूत कयो आहे। तव्हांजो एजुकेशन सां तमामु प्यारु आहे ऐं तव्हांजो इहो ई आहे सदाईं मोटो रहियो त असांजी क़ौम जेका आहे सा बहितर एजुकेशन हासिलु करे, छाकाणि जो तव्हां ई चवंदा आहियो कचहरियुनि में त एजुकेशन खां सवाइ ॿियो को बि सर्वाइवल न आहे। तव्हांजो ओवरऑल सिंध जी तालीम जे बारे में ऐं अहिड़े क़िस्म जे इवेंट्स जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे? सिंध जी तालीम त उन खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो, तव्हांखे सदाईं रोडनि ते असां ॾिठो आहे जी सर त सिंध जी तालीम बाक़ी हाणे हीअ जेके तव्हां हिते ॿारनि में जेके एग्ज़िबिशन साइंटिफिक एग्ज़िबिशन जो इनेकाद कयो आहे, जी सर मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे कि नंढड़ा नंढड़ा ॿार हा फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि उन्हनि मुंहिंजी ॾाढो एक्सप्लेन कयूं, उन जा हिकिड़ा मॉडल्स ठाहियनि ऐं हिननि जो कमु ॾिसी जी सर मूंखे बि हिकिड़ो ख़्यालु अची वियो आहे जी सर त मां बि का अहिड़े क़िस्म जी जेको आहे न एग्ज़िबिशन जेका आहे उनजे लाइ को असां बि इनेकाद कयूं। जी सर तव्हां जूं जेके बि कावशूं आहिनि जी सर इहे सिंध में साइंसदान पैदा कंदियूं इंशाअल्लाह ताला। ऐं इंतिहाई मूंखे वॾो उत्साह मिलियो आहे। जी सर मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तालीमी इदारनि में ॿारनि जे हथनि में रोबोट्स ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके मशीनूं आहिनि जी सर उन्हनि खे प्रैक्टिकली जेको आहे न सम्झाइणु, इहो 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 मुंहिंजे लाइ तमामु वॾी ख़ुशीअ जो हिकिड़ो लम्हो आहे। जी सर ख़ुशूसन तव्हांखे मुबारकबाद आहे। न वॾी महिरबानी सर, थैंक यू वेरी मच फॉर यू। तव्हां हिननि ॿारनि में जेको हिकिड़ो जज़्बो पैदा कयो आहे, हिकिड़े क़िस्म जो हिननि में हिकिड़ी शऊरी तालीम जेका आहे उहा हिननि में ॾियो था, उनजे लाइ जो सम्झो त हिन क़ौम ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान ते एहसान आहे। थैंक यू वेरी मच। तव्हां इंटेलेक्चुअल आहियो, तव्हां ज़हीन माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे जी त असांजी क़ौम जेका आहे न उहा तालीमी मैदान में मतिलबु किथे बि असां कम्पीट करण जे लाइ मतिलबु तयारु न आहियूं। सही अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जॾहिं तव्हां कयो था त हाणे असां फ़ौरन ईंदा आहियूं त न सिंधी माण्हुनि में टैलेंट बि आहे, सलीक़ो बि आहे ऐं उहे दुनिया जे हेड़नि साइंसी मेलनि में मुक़ाबले करण जे लाइ हाणे तयारु थियनि था। न न इंशाअल्लाह ताला कोशिशि सो हिन खां अॻु में बि बरिया में थींदो, पर तव्हां जे अचण खां पोइ काफ़ी तब्दीलियूं मूंखे नज़र ईंदियूं। जी सर ऐं उमेद था कयूं त अॻिते बि जेको आहे न अहिड़े क़िस्म जा जेके मेला आहिनि, साइंसी मेला, असां वटि ॿिया मेला घणी लॻंदा आहिनि पर उहे को असांखे उनजो क़ौमी तौर ते को फ़ाइदो कोन्हे, नुक़सान वधीक आहिनि। जी सर अहिड़े क़िस्म जा जिन में ॿारनि में तकलीफ़ी सलाहियतूं जेके आहिनि ॿार छो था कनि पंहिंजो, इहे हिकु उस्ताद जी हैसियत में मूंखे त हिन खां वधीक ॿियो दुनिया जो अज़ीम मेलो को लॻे ई कोन। न न थैंक यू वेरी मच, न थैंक यू वेरी मच फॉर योर कमेंट्स सर। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं जो असांखे हिते हिन मेले में इनवाइट कयव। जी सर ऐं इंशाअल्लाह ताला जल्दी सजी वरी अॻिते बि सभु सिंध जा स्कूल पंहिंजा स्कूल आहिनि। जी सर सिंध जा तालीमी इदारा को ईअं कोन्हे को त को कंहिं मख़सूस माण्हुनि जा आहिनि, इहे सभु सरकारी प्राइवेट सभु असांजा इदारा आहिनि। जी सर इन्हनि में इनशाअल्लाह गॾिजी सॼी अहिड़े क़िस्म जी कंपेन अहिड़े क़िस्म हलाईंदासीं त बाबा अहिड़े क़िस्म जी एग्ज़िबिशन आहिनि साइंटिफिक एप्रोच जेके पैदा कनि। जी सर उहे जेके आहिनि से हुते पंहिंजो हिकिड़ो सिस्टम। जी सर असां बि तव्हां मां अॼु ॾिठो आहे ऐं मूंखे काफ़ी जेको आहे न रश का मां इंशाअल्लाह जल्दी जल्दी अनाउंस कंदुसि ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि पंहिंजनि इदारनि में मुतारिफ़ कराईंदासीं। न न थैंक यू वेरी मच फॉर योर सपोर्ट ऑलवेज बी। तव्हांजी वॾी महिरबानियूं। जी सर इंशाअल्लाह ताला गॾिजी सॼी जेको आहे सिस्टम खे हलाईंदासीं। जी सर तो वधीक वरी तव्हां सां इहे मशवरा कबा जी सर ऐं कीअं इहे शयूं थींदियूं। जी सर
जो मूंखे ॿारनि में काफ़ी टैलेंट नज़र आयो जी थैंक यू सर सो अल्लाह नाइस कंदो हे ॿार मुस्तक़बिल जा स्टार्स जी सर हा जलकंदड़ सितारा इंशाल्लाह ताला ठीक है ना सर? थैंक यू वेरी मच सर सो नाइस ऑफ यू फॉर योर कमेंट्स साईं इहो साईं सरवर मेमून साहिबु जंहिंखे तव्हां ॾिठो इहो ॿुधो हिन तालीम जे लाइ या एग्ज़िबिशन्स जे लाइ ऐं हे तव्हां असांजी इहा ई कोशिशि आहे त सॼी सिंध जे स्कूलनि में रियली आई लव द पब्लिक सेक्टर स्टूडेंट्स एंड इवन फॉर इंस्टीट्यूशन्स त असां उन्हनि खे अहिड़ो एनवायरमेंट ॾियूं ऐं उहे बि जेको आहे सो इहो उन्हनि खे बि अहिड़ियूं फैसिलिटीज़ हुजणु घुरिजनि ऐं उहे बि जेके आहिनि ॿार रिसर्च कनि एनवायरमेंट मिलणु घुरिजे ऐं उन्हनि खे जेको आहे ख़ुशी मिलणु घुरिजे उन्हनि खे जेको आहे रिसर्च मिलणु घुरिजे उन्हनि खे एनवायरमेंट मिलणु घुरिजे त असांजो अॼु बैरिया फाउंडेशन स्कूल कॉलेज रानीपुर में जेका साइंस जी एग्ज़िबिशन आर्ट्स जी एग्ज़िबिशन लॻाई आहे उन में साईं सरवर मेमून साहिब मूंसां गॾु आहे ऐं इहे हाणे विज़िट करे असां आहियूं सो वरी इंशाअल्लाह ताला ॿिए सेशन में तव्हां सां गॾु हूंदासीं थैंक यू वेरी मच ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे मां इहा ई अपील कंदुसि त महिरबानी करे तालीम जे लाइ अॻिते अचो ऐं असांजे जेके ग़रीब हारी मज़दूर जा ॿार आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तालीम मिली वई त इंशाअल्लाह ताला असांजी क़ौम सर्वाइव करे वेंदी तालीम पर 25 एज तहत फैसिलिटीज़ सां क्वालिटीअ सां ऐं जेको आहे सो स्टैंडर्ड सां ऐं इक्वलिटी सां ॾिनी वेंदी थैंक यू वेरी मच गॉड ब्लेस यू प्लीज़